नमस्कार दोस्तों, मैं चांदनी नेभनाणी सिंधी न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। पहिरीं ॾिसूं अॼु जूं मुख्य ख़बरूं। बचाव में नगरपालिका जे साम्हूं पत्रकारनि कया धरना। उल्हासनगर जे मिड टाउन पार्क में मल्हायो वियो एल्डर्स डे। अहमदाबाद में सिंधी कवियुनि खे ॾिनो वियो मौक़ो। उल्हासनगर में डेवरी साहिब जो कयो वियो नवीनकरण। अहमदाबाद में सिंधी पत्रकार ऐं लेखकनि जो कयो वियो सन्मान। बचाव में ज़ाहिरात जो पेमेंट न थियण ते पत्रकारनि नगरपालिका जे साम्हूं धरना कया हुआ। उल्हासनगर जे मिड टाउन पार्क में एल्डर्स डे ते प्रोग्राम्स रखिया विया हुआ। सभी उल्लासनगर वालों को ये सुंदर सिद्धांत देने के लिए या सभी को ये मालूम होगा कि आज एल्डर्स डे है, मतलब वयस्क दिवस। आज इस रोटरी क्लब में मिडटाउन में हम सभी लोग जो इकट्ठे हुए हैं, मोहन माखीजा की जो सीनियर सिटीजनशिप वाले जो भी सब मेंबर्स हैं, सब यहाँ इकट्ठे हुए हैं। हम भी सब लोग यहाँ आए हुए हैं और सबने मिलकर सत्संग का खूब आनंद लिया। वयस्क दिवस का मतलब क्या है कि जो वयस्कों के पास एक अनुभव है, वो अनुभव सभी लोगों को प्राप्त होना चाहिए। अनुभव क्या कहता है? अनुभव ये है कि जो हम सिंधी लोग हैं, सभी सिंधियों में मित्रता बनी रहे। जब सारा संसार हमारा अपना होगा तो न किसी से बैर होगा, न दुश्मनी होगी, न राग होगा, न द्वेष होगा, मित्रतापूर्ण व्यवहार होगा, आनंद ही आनंद होगा।
और इसके साथ साथ सभी लोग सुंदर उल्लासनगर के लोगों को ये खुशी का अवसर है। खूब खूब बधाई हो। दीपावली आने वाली है, दीपावली की खूब बधाई सभी उल्लासन वालों को। दिवाली का मतलब केवल घर को सजाना नहीं है, लाइट से सजाना नहीं है, दिए नहीं जलाना है। सद्भावना का दीपक जले, मैत्री का दीपक जले, ज्ञान का दीपक जले। असली यही दिवाली है। इसी दिवाली का मतलब है हमने इस अंतर के रावण को खत्म किया और अंदर के राम राज्य को स्थापित किया। आज मिडटाउन सीनियर सिटीजन क्लब की तरफ से एल्डर्स डे मनाया गया, जिसमें दीदी ज्ञान गंगा आए। उन्होंने अच्छा सा सत्संग सुनाया, प्रवचन सुनाया। प्रवचन सुन के पूरी जिंदगी की याद आ गई कि बचपन में हम लोग क्या करते थे, उसके बाद क्या हुआ, अभी कौन सी हालत में है। उम्मीद करते हैं कि आगे भगवान बुद्धि देगा और हम लोग अच्छे तरह से चल सकेंगे। मैं तहे दिल शुक्रगुजार हूँ माय उल्लास वालों का, जो आए यहाँ पे अपना कीमती टाइम निकाल के और ये अपना कैप्चर किया और आप तक पहुँचा रहे हैं। मैं तहे दिल शुक्रगुजार हूँ अपनी सिस्टर का भी, जो यहाँ आए। पहले तो दुनिया उनको महापौर बोलती थी, लेकिन हमारे लिए वो हमारा लड़की है। मैं लड़की करके ही मानता हूँ। आशा ईद नानी को जो भी यहाँ आए, सबका आया हुआ का मैं तहे दिल शुक्रगुजार हूँ। मिस्टर रमेश आहूजा का मैं तहे दिल शुक्रगुजार हूँ, जो इतने बरसों के बाद 6 महीने नहीं, हमारे लिए 6 बरस का जिंदगी हो गया। आज उन लोगों का उसका सामने से शक्ल देखा है। हम दुआ करेंगे भगवान उनको सही सेहत देवे और समाज की सेवा करते रहे। जय झूलेलाल। मिडटाउन सीनियर सिटीज़न अॼु वॾड़नि जो ॾींहुं करे मल्हायो तमामु धूमधाम सां, जिते असांजी परम पूजनीय ज्ञान गंगा दीदीअ भॼन वरखा कई ऐं सभिनी ते आसीस कई। जिन 70 साल पूरा कया उन्हनि जो बि सत्कार कयो वियो। जय झूलेलाल। अहमदाबाद जे कुबेर नगर में अदबी बैठक में कवियुनि पंहिंजियूं रचनाऊं पेश कयूं हुयूं। अहमदाबाद जे कुबेर नगर में कवि वासुदेव मोई द्वारा हर महीने अदबी बैठक जो आयोजन कयो वेंदो आहे। हिन महीने थियल अदबी बैठक में जयराम देवनाणी, श्रीचंद केसवाणी, नरेश उदाणी, ठाकुर बंबाणी ऐं चंदर छाबड़िया सहित जे कवियुनि पंहिंजियूं रचनाऊं पेश कयूं हुयूं, जंहिंखे वासुदेव मोईअ मार्गदर्शन ॾिनो हुओ। केर थो चवे, केर थो चवे, केर थो चवे त बालपण वापसि कोन ईंदो आहे। केर थो चवे त बालपण वापसि कोन ईंदो आहे। ॿ ग़रीब माउ जे साम्हूं वेही करे त ॾिस, ॿ ग़रीब माउ जे साम्हूं वेही करे त ॾिस, उन जे अखियुनि में निहारे त ॾिस, उन जे अखियुनि में निहारे त ॾिस। तूं पाण खे निमाणो अबोझ न सम्झे त चइजे, तूं पाण खे निमाणो अबोझ न सम्झे त चइजे। उन जे महफ़ूज़ हर्ज जो अहसासु न थिए त चइजे। केर थो चवे त बालपण वापसि कोन ईंदो आहे। हिकु दफ़ो माउ खे भाकुर में भरे त ॾिस, हिकु दफ़ो माउ खे भाकुर में भरे त ॾिस। बालपण वापसि कोन अची वञे त चइजे, बालपण वापसि कोन अची वञे त चइजे। केर थो चवे त बालपण वापसि कोन ईंदो। हाणे हिन में कुझु सुधार वधार हुजे त मूंखे ॿुधायो। सुधार मूंखे त हाणे न ख़बर, पर तव्हां चयो त माउ खे भाकुर भरे ॾिस, जेकॾहिं हिन में इहो थी सघे त माउ जे भाकुर में वञी त ॾिस, माउ खे भाकुर में वञी ॿार खे जेकॾहिं ज़ोर ॾेई जहान में थियनि था त उहो वधीक बहितर कमु आहे। जहान में चवण खां वचन हा, पर हिन में ख़ूबसूरती ख़तमु थी वई। यानी ज़माने में तव्हांजी कंप्लीट ख़ूबसूरती जहान में चओ वधीक सुठो लॻंदो, तव्हांजो वज़न पूरो थी वेंदो। ॾिसो ऐं जहान में चवण खां उहो मोहिता बि न सम्झी सघंदा। ॾिसो लॻो अची वेंदो जहान में चवण खां लॻो अची नाजुक रिश्तो, नाजुक रिश्तो, नाजुक रिश्तो, नाजुक रिश्तो, नाजुक रिश्तो। इहो गानो पवन कुमार साहिब जे आवाज़ में रिकॉर्डिंग थियल आहे। ऐं हिन
जो प्रोमो मतिलबु जेको असां जो ठाहियो कढियो जेको फर्स्ट लुक उहो हिन गाने ते ई कढियो तव्हां शायदि अपनी सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो तव्हां त ॾिठो हूंदो मतिलबु ॾाढो सुठो हलंदो रहेसि सुपननि जे आसमान में मुंहिंजो सुपननि में आसमान मुंहिंजो निमाणो अर्ज़ु अॻायो आईनो बणिजी वियो वरी पढ़ो त इहो सुपननि में आसमान मुंहिंजो अर्ज़ो कयो निमाणो अर्ज़ु अघायो आईनो बणिजी वियो कुझु पल मूं लाइ सरहद जे हुन पार जंहिंखे मूं ॾिठो कोन्हे कॾहिं ॿुधो आहे बुज़ुर्गनि आलमनि घणनि खां तस्वर करायो आहे जिन उनजो समुंड जे हुन पार वसियल आहे अॼु बि जॻह जेका आसमान जे आईने मां चिटो अक्स पसंदि हुनजो परे परे जो फ़ासिलो वेझो भरिसां घटि लॻो पिए आसमान जे आईने मां चिठो अक्स पसंदि हुनजो परे परे जो फ़ासिलो वेझो भरिसां घटि लॻो पिए ख़्यालनि में पहुचण जी ख़्वाहिश में निकिरी पियसि भुत वञण लाइ ख़्यालनि में पहुचण जी ख़्वाहिश में निकिरी पियसि भुत वञण लाइ परवाह न करे बरसाति गप तिरकण तूफ़ान विच गरम रेतीअ जे ख़्यालनि में पहुचण जी ख़्वाहिश में निकिरी पियसि भुत वञण लाइ परवाह न करे बरसाति गप तिरकण तूफ़ान विच गरम रेतीअ जी बिरांगूं वॾियूं भरे विख तकड़ी वधाए डुकंदो रहियुसि लॻातार उन डप वारी आस खणी किथे अखि न खुली पवे सपनो न टुटी अधूरो रहिजी वञे मां हलंदो रहियुसि बुत पहुचण जी हक़ीक़त आहे ॾाढो सुठो खुलियल अखि न ॾिसी सघी बंदि अखि जो मातमी शोर खुलियल अखि न ॾिसी सघी बंदि अखि जो मातमी शोर बंदि अखियुनि ॾिसी वरितो शायदि बंदि अखियुनि ॾिसी वरितो खुलियल अखि न ॾिसी सघी बंदि अखि जो मातमी शोर बंदि अखियुनि ॾिसी वरितो शायदि चहिरे जो मातम खुलियल अखि जी वेदना ॾिनल आहे मातम खुलियल आहे ॾिनल आहे मातम लम्हनि जी उमिरि लंबाए हिकु साहित्य जी उमिरि लंबाए मौत जे चांट ताईं पहुतल पीली मुस्कुराहट जी भीड़ में पीली ज़र्द मुस्कुराहट जी भीड़ में अशी चादर अंदरि मरंदड़ लाशनि जे जज़्बनि जी भेड़ लाशनि जे जज़्बनि जी भेड़ जारी आहे तेजाड़ींदड़ माहौल में टहिकड़नि जो टेका टुटल टुकड़ा न मेड़े अख जो अख सां भरे सोच ओ अख जो फेर जलंदड़ जोत सिंधत जी अंधकार हेठि जीअंदड़ उमिद जेका असांजी सिंधियुनि जी हालत आहे बराबरि आहे हिकिड़ो ॿियो पढ़ो जेके चओ हिकिड़ो ॿियो पढ़ो साईं लाडला साहिब सिंध जे यादि में वाह वाह सिंध में असांजो जनम थियो हुते ॻाल्हियूं हुते आदम किथे आयो नज़र आहियूं खणी को अचे सूखड़ी सिंध वारी खणी को अचे सूखड़ी सिंध वारी तॾहिं यादि जोड़े थी रग रग में सारी तॾहिं यादि जोड़े थी रग रग में सारी ॼणियो मां जितरे मिटी उत जी मिठड़ी ॼणियो मां जितरे मिटी उत जी मिठड़ी भॻवान जी मोहबत दिलि सां भॻवान जी मोहबत
खसियूं खारकूं ऐं शुआरा खवादी खसियूं खारकुनि खां अवल जेके खसियूं साईं आहे रंगनि थींदियूं माना शुरूआती जेका खाक ॾोको थींदो न खाक थींदी न उनखे खसी सघिबो आहे कचो उहा माना ग्रीन कलर जी नंढी शुरूआत उनखे खसी माना उनजी फर्स्ट स्टेज में खसी थींदी पोइ ॾोको थींदो खसियूं खारकूं ऐं शुआरा खवादी मिठा तूत तेरूं तड़नि बेक़रार भिटूं थर जूं दिलकश ऐं रणपट जी वारी भिटूं थर जूं दिलकश ऐं रणपट जी वारी हुई दिलि छिकींदड़ उठनि जी सवारी हुई दिलि छिकींदड़ उठनि जी सवारी हुया संत सूफ़ी पुगल पीर केॾा हुया संत सूफ़ी पुगल पीर केॾा मज़ारुनि ते मेलनि ॾिनी थे पहाड़ी मज़ारुनि ते मेलनि ॾिनी थे पहाड़ी भॻत हो त जाड़ो मिठे सुर जो मालिक कंवर जे कलामनि में दिलड़ी थे ठारी कंवर जे कलामनि में दिलड़ी थे ठारी सचल शाह सामीअ जे वहदत जी वाई सचल शाह सामीअ जे वहदत जी वाई करे यादि हर कंहिं खे दिलि में विहारी करे यादि हर कंहिं खे दिलि में विहारी उतां जो अदब हाण अॻिरो अॻे कवियुनि शाइरनि ॿोली समाज कवियुनि शाइरनि ॿोली समाज लाडला चवंदे गज़ल पढ़ंदुमि मां चयो भई गज़ल अॼु राति पहिरीं वाह जो लिखिजी वेंदो गज़ल अॼु राति पहिरीं वाह जो लिखिजी वेंदो ज़ोन ज़हन मुंहिंजे त सदाई यादि जो कड़को आहे उल्हासनगर जी वसणशाह दरबार में नवीनकरण कयल देवरी साहिब जो मुहूर्त कयो वियो हुओ। वसण शाह जो आया मां मन जो मुरादूं पाया मां वसण शाह जो आया मां मन जो मुरादूं पाया मां वसण शाह जो आया मां मन जो मुरादूं पाया मां वसण शाह जो आया मां मन जो मुरादूं पाया मां मन जो मुरादूं पाए मन जो मुरादूं पाए अज गीत खुशी जा गाया मां वसण शाह जो वसण शाह जो आया मां मन जो मुरादूं पाया मां वसण शाह जो आया मां मन जो मुरादूं पाया मां मन जो मुरादूं पाए मन जो मुरादूं पाए अज गीत खुशी जगाया मां वसण शाह जो वसण शाह जो आया मां मन जो मुरादूं पाया मां वसण शाह जो आया मां मन जो मुरादूं पाया मां रहड़ीअ जे रहण वारा तुंहिंजो अजब नज़ारो आयुसि मां तुंहिंजे दर ते मूंखे ॾिजे सहारो आयुसि मां तुंहिंजे दर ते मूंखे ॾिजे सहारो सभई चवनि पिया आहे वसण शवाली मुंहिंजी बि झोल भर तूं आहे मुदत खां खाली मुंहिंजी बि झोल भर तूं आहे मुदत खां खाली सवाली मां तुंहिंजे दर जो कदमनि में अॼु पवां थो सपना तुंहिंजा मथाई राधा ॾिया लहा थो सपना तुंहिंजा साई राधा ॾिया लहा कॾहिं त मारो शाह जा प्यारा कॾहिं त मारो शाह जा प्यारा हिकिड़े ईअं चवां थो अहमदाबाद जे कुबेर नगर में स्वामी देव प्रकाश जी जे हथां सिंधियुनि पत्रकारनि ऐं लेखकनि जो सन्मान कयो वियो हुओ। साईं पत्रकार तो साईं सिंधू
साईं सिंध जे बारे में अथव साईं, सिंध जे बारे में मिली वठो सुभाणे रात 9 किलो न सुभाणे रात 9 वागे जीडी प्लस એને રૂપરેખા જે ગાડી લેવો અને બીજાને પ્રેરણા મળે જે આગળ આ સંસારને નંબર 1 ટકાવી રાખવા માટે અમને મદદ કરતા રહે અને મારાથી કંઈ કોઈ ભૂલાઈ ગયો હોય તો એ ભૂલચૂક માફ કરજો. મારા સાથીદાર અત્યારે આ જીવનમાં નથી, શ્રી ફકીરભાઈ વાઘેલા હતા, એ મિનિસ્ટર પછી બન્યા, એના પહેલા મારી સાથે એલઆઈસીમાં નોકરી કરતા હતા અને જૂના મથાણના બગીચામાં એ ભણતર કરતા હતા. એના ધન્યવાદ ધન્યવાદ. આજે બહુ આશા તો બહુ હતી કે મેં રવિવાર હોવાને કારણે બધા લોકો ઘરના માટે બી થોડા બિઝી હોઈ શકે છે, પછી કાર્યક્રમો બી રવિવારમાં થાય છે એટલે બિઝી હોઈ શકે છે, છતાં આ નગર માટે સબવાહિની જનતાને સમર્પણ કરવાનો પ્રોગ્રામ છે. એટલે આશા હતી કે 250-300 લોકો તો જરૂર આવશે, એટલે 300 ખુરશીની વ્યવસ્થા અમે કરી નાખી હતી. ભલે જે ઈશ્વરની ઈચ્છા જેટલા બી આવ્યા છે બધાનો ખૂબ ખૂબ આભાર માનતા એને આવકારું છું, તાળીઓ વગાડીને આ લોકોની મહેરબાની માનું છું. અત્યારે હું મારા પ્રમુખ શ્રી બેચલાલ બુધરાણીને નો સ્વાગત કરવા માટે શારદાબેનને વિનંતી કરીશ કે શાલ ઓઢાડીને અમારા પ્રેસિડેન્ટનો સન્માન કરે. खोलो रख चंद्रभाई ना प्रचार बोल. हाँ हाँ अच्छा जय भेड़ियो जेठानंद प्रकाश भेड़ियो ये हुई अजू खबरों में चांदनी नेबनाणी तव्हां सां विदाती वठां. वरी मिलंदासीं सुभाणे. ॾिसंदा रहो सिंधी टीवी. जय झूलेलाल.